अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। ग्रुप जा दोस्त ऐं साथियो, असांजे हिकिड़े पिनी प्यारे दोस्त ग्रुप में दुरूद शरीफ़ जी पोस्ट मोकिली आहे। ऐं अॼु अल्हम्दुलिल्लाह जुमे जो ॾिहाड़ो आहे ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जुमे जी राति ऐं जुमे जे ॾींहुं मूं ते वधि मां वधि दुरूद ऐं सलाम मोकिलींदा कयो त अल्लाह जा फ़रिश्ता जेके आहिनि उहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तोणी दुरूद सलाम पहुचाइनि था। ऐं ॿी ॻाल्हि त अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेको दुनिया में मूं ते वधि मां वधि दुरूद ऐं सलाम मोकिलींदो क़यामत जे ॾिहाड़े उहो मूं जे ओतिरो ई क़रीब हूंदो, यानी सभ खां ज़्यादा क़रीब हूंदो। त ॿुधा अज़ीज़ दोस्तो ऐं साथियो, दुरूद शरीफ़ जूं त वॾियूं वॾियूं फज़ीलतूं आहिनि, पर अॼु असांजे मुआशिरे में दुरूद शरीफ़ जे बहाने ते उम्मत में इंतिशार पैदा कयो थो वञे ऐं मुसलमाननि खे जेके वीचारा कम इल्मनि अनपढ़ियल आहिनि उन्हनि खे विढ़ायो थो वञे, फ़िरका वारियत बनाए वई आहे दुरूद शरीफ़ जी बुनियाद ते। त जीअं त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो सही हदीसनि मां साबित आहे, जॾहिं क़ुर जी इहा आयत नाज़िल थी, इन अल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाह ऐं अल्लाह जा फ़रिश्ता नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद ऐं सलाम मोकिलीनि था। तंहिं करे ए ईमान वारो तव्हां बि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद ऐं सलाम मोकिलियो। त सहाबनि उन टाइम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पुछा कई त या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां तव्हां ते दुरूद सलाम कीअं मोकिलियूं? त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो ई दुरूद सेखारियो जेको हींअर इन दोस्त पोस्ट कई आहे ग्रुप में, ऐं जंहिंखे असां निमाज़ में बि पढ़ंदा आहियूं, ऐं जंहिंजो नालो आहे दुरूद इब्राहिम नालो आहे। ऐं हाणे मां ॾिठो आहे त काफ़ी अहिड़ा जेके पेट जा पुजारी मौलवी आहिनि, बिदाती ऐं मुशरिक मौलवी, जिन्हनि जो मक़सदु आहे मुसलमाननि जो माल ईमान ऐं इज़तूं लुटणु, बसि उन्हनि जो सभु कुझु बर्बादु करणु। पोइ हू सिर्फ़ु पैसे जे ख़ातिर उन्हनि मुसलमाननि खे पाण में विढ़ाए उन्हनि खे तबाह बर्बादु पिया था कनि। ऐं असांजा मुसलमान हुननि जी बसि ज़ाहिरी अमालनि खे ॾिसी, जेको उन्हनि जो माना ज़ाहिरी तौरु क़ुर्ब आहे, मोहबत आहे, ॻाल्हाइण आहे, माण्हू सोचींदा त हीउ वॾो मुतक़ी परहेज़गार आहे, हालांकि उन्हनि जो मक़सदु ई सिर्फ़ु तिजारत आहे। त उहे मौलवी घणनि वीचारनि अबोजनि खे चवंदा आहिनि त बाबा हीअ जेके अहले हदीस वारा आहिनि न, हीअ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद ऐं सलाम कोन था पढ़नि, बल्कि इहो वरी जे दुरूद सलाम पढ़नि था त इब्राहिम अलैहिस्सलाम वारो दुरूद पढ़ंदा, इब्राहिम अलैहिस्सलाम ते पढ़नि था, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद सलाम नथा पढ़नि। अस्तग़फिरुल्लाह मिन ज़ालिक। मुंहिंजा अज़ीज़ दोस्त, जेको रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद ऐं सलाम न मोकिले या दुरूद सलाम जो इनकारी हुजे, उहो काफ़िर थी वेंदो। छो जो क़ुर जी आयत अल्लाह जो हुकुम आहे त इन अल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी, ऐं अल्लाह पाण थो चए त मुंहिंजे महबूब ते दुरूद ऐं सलाम मोकिलियो। हाणे जेको न पढ़ंदो उहो मुसलमान ई न रहंदो, काफ़िर थींदो। पर अफ़सोस जो उहे मौलवी चवंदा त हीउ जेको दुरूद पढ़नि था इहो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते न, बल्कि हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम ते पढ़नि था। तंहिं करे हिन भाउ हींअर जेको मोकिलियो आहे, पोस्ट मोकिलियो दुरूद शरीफ़ जो, त मां सोचियो त इन जी वज़ाहत कयां, थी सघे त कॾहिं न कॾहिं असांजे दोस्तनि जे अॻियां इहा ॻाल्हि हू कनि, इहे बिदाती ऐं मुशरिक मौलवी, त माण्हू उन्हनि खे जवाबु ॾेई सघे। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, इन दुरूद जा कलिमात इहे आहिनि, अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद। ए अल्लाह, तू नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते ऐं उन जे आल ते सलामती मोकिल, कमा सल्लैत अला इब्राहिम व अला आलि इब्राहिम इन्नका हमीदुम मजीद। ए अल्लाह, जीअं तो इब्राहिम अलैहिस्सलाम ते ऐं उन जी आल ते सलामती मोकिली आहे, तू बेशक हमीद ऐं मजीद आहे। ऐं वरी अॻिते अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त चओ, अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद, ओ अल्लाह तू बरकतूं नाज़िल फरमा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते ऐं उन जे आल ते, जीअं तो इब्राहिम अलैहिस्सलाम ऐं उन जे आल ते नाज़िल कया आहिनि, बेशक तू हमीद ऐं मजीद आहे। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, हाणे अल्फाज़ चिटा आहिनि, दुरूद शरीफ़ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते पढ़ियो थो वञे ऐं मिसाल ॾिनो थो वञे इब्राहिम अलैहिस्सलाम जो। अल्लाह तूं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते उन जे आल ते सलामती मोकिल, जे इब्राहिम अलैहिस्सलाम जी आल ते मोकिली। या अल्लाह तूं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन जे आल ते बरकतूं नाज़िल फरमा, जीअं इब्राहिम अलैहिस्सलाम जी आल ते त या अल्लाह साईं तो बरकतूं नाज़िल कयूं आहिनि। पर हाणे ॾिस केॾो ज़ुल्म आहे जो ही माण्हुनि खे बेवकूफ़ करण लाइ, माण्हुनि में इंतिशार पैदा करण लाइ